अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर। ताज़ियतनामा मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। अदाकार सैयद शफ़ी मोहम्मद शाह, कंडियारो खां कराचीअ ताईं। जहिड़े सुकून ऐं इत्मीनान सां हू अदाकारी कंदो हो, साॻिए सुकून सां हू मौत जे आगोश में हलियो वियो। कंडियारे खां शुरू थियल उहो सफ़र कराचीअ में पंहिंजी मंज़िल माणे वियो। सैयद शफ़ी मोहम्मद शाह नेठि उते 2 वालनि जे प्लाट टुकर ते पंहिंजो घर अॾे ई वरितो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। पंहिंजी कवरेज में अंग्रेज़ी अख़बार हिकिड़ो जुमिलो लिखियो त ही डेड पीसफुली, यानी बेहद आराम सां। हिन ई जहान छॾियो ऐं असीं संदसि संगती साथी, संदसि को वर्कर्स ॼाणूं था त उहो बज़ाहिर जो इत्मीनान ऐं आराम हिन सां हमेशह सफ़र कंदो रहियो ऐं हिन बि उन नेमत खे ख़ूब इंजॉय कयो। अलाए छा ख़लक़ियो हुयो रब मिठे हिन जी ज़ात में। अखियुनि जी घूर खां वठी आवाज़ जे मेठाज ताईं रब मिठे मंझसि अजीब ॾिया भरी हुई। शाह साहब अव्हां ॾांहुं निहारे ऐं अव्हां पघिरजणु शुरू न थियो, उहो कुझु अजीब लॻंदो हो। पंहिंजे इज़हार जे मिड़नी वसीलनि ते एतमाद कंदे हू एक्सप्रेशन्स जो यानी अदाकारीअ जे मैदान में जज़्बनि जे इज़हार जो बादशाह बणिजी वियो। हिते हिननि जुमिलनि में को बि वधाउ कोन्हे, छाकाणि त गुज़िरियल 18 सालनि जे ज़ाती साथ में ऐं मजमूई 26 सालनि जे गरजाणियुनि में संदसि ज़ात जो असरु ज़ाती तौर ते मूंखे हर हंधि नज़र आयो। उहो स्क्रीन हुजे या रेडियो, का महफ़िल हुजे या का ज़ाती कचहरी, शाह साहब जो पंहिंजो हिकिड़ो मान मर्तबो रहियो। केॾा न ख़ूबसूरत लम्हा गॾु गुज़ारिया असां। जंहिं ज़माने में वेझड़ाइप न हूंदी हुई ऐं शोहरतुनि जी वल बि अञा मथे कोन चढ़ी हुई त असीं हैरतुनि सां हिन जी गुफ़्तगू ॿुधंदा हुआसीं ऐं बेइंतिहा लाइक फ़ाइक पढ़ियल लिखियल इंसानी नफ़्सियात बाबति ॼाणण जो हद खां वधीक शौक़ीन, किताबनि जो कोॾियो ऐं किरदार जी नोक पलक बाबति बेहद परेशान। खेसि कंहिं किरदार लाइ राज़ी करणु बिन मुश्किल अमल लॻंदो हो। अलाए किथां किथां कहिड़ियूं कहिड़ियूं जरहूं ॻोल्हे लहंदो हो। पर हिकिड़ो भेरो जे मञिए वियो त लेखक खां वठी हिदायतकार ताईं ऐं साथी अदाकारनि खां वठी अमले ताईं हर माण्हूअ खे उहा पक थी वेंदी हुई त हाणे उहो किरदारु छुटो। शाह पाण ई उन में घिड़ी वेंदो ऐं साहतूं अमर थी वेंदियूं। ज़ाती तौर ते मूंखे उहो फ़ख्रु हासिलु रहियो त पाकिस्तान टेलीविज़न जे 2 मेगा सीरियल्स में जेके कुदरत जे महर सां मुंहिंजे कलम जी नोक मार्फत काग़ज़ ते मुंतक़िल थियूं, शाह साहब मरकज़ी किरदार अदा कया। हिकिड़ी नूरीजाम तमाची ऐं ॿी समझौता। समझौता खे त वरी उहो फ़ख्रु बि नसीब थियो जो आहे पाकिस्तान टेलीविज़न जी पहिरीं ऐं शायदि वाहिद सीरियल आहे जेका हिक ई वक़्तु 2 ज़बानुनि में रिकॉर्ड थी। उर्दूअ में समझौता ऐं सिंधीअ में कंहिं माण्हूअ मंझि नाले उन सीरियल जी रिकॉर्डिंग साॻियनि सेटनि ते 2 ज़बानुनि में लॻोलॻि थी। अदाकारनि में कुझु तफ़ावत हो, पर शाह साहब बहरहाल 2 खाननि में फिट हो। कम जे दर्जे जी हैसियत उहा हुई जो 2 ज़बानुनि में कंहिं में बि संदसि परफॉर्मेंस घटि न हुई। तंहिंखां सवाइ हिकु आर्ट प्ले लहंदड़ सिज वधंदड़ पाछा में हिन लीड रोल कयो। उन्हनि सभिनी कमनि में मरहूम मोहम्मद बख़्श समेजे साहब जी महिनत कमाल हुई। अच्छा, समेजो साहब जी वरी हिकु ॿी आदत अजीब हुई जंहिंखे मां ज़ाती तौर ते बेहद महसूसु कंदो हुउसि। समेजो साहब शाह साहब में पंहिंजो पाण ॻोल्हींदो हो। उहो अदाकारीअ जूं उहे सभु रमज़ूं जेके संदसि वजूद में मौजूदु हूंदियूं हुयूं कुटे कुटे शाह साहब में मुंतक़िल कंदो हो। ऐं मज़े जी ॻाल्हि उहा आहे
त जीअं शफ़ी मोहम्मद शाह जे कम जी परफॉर्मेंस जी लेवल मथे थींदी हुई, तीअं तीअं समय जो साहब जी ख़ुशी ॾिसण वटां हूंदी हुई। उहा कमाल ॻाल्हि हुई त सॼो क्रेडिट घणो करे शाह साहब जे परफॉर्मेंस खे मिलंदो हो, पर उते समय जे साहब जी महिनत बि कंहिं लिहाज़ खां घटि न हूंदी हुई। उन महिनत में हू साईंअ जा सभु अंग लारा खणंदो हो, पंहिंजे औलाद जा खेसि भाईंदो हो ऐं उर्दू ड्रामनि में शाह साहब खे खणी वॾनि वॾनि डायरेक्टरनि खां लाॾ प्यार मिलियो हुजे, पर समय जी सोच ऐं मुहबत पंहिंजो वटि पाण हूंदी हुई। ऐं शायदि उहा ई ॻाल्हि हुई जो समय जे साहब जे लाॾाणे खां पोइ यानी सेप्टेंबर 2004 ईस्वीअ खां वठी हेल ताईं असीं सिर्फ़ु हिकिड़ो भेरो ई मिली सघियासीं। उन मुख़्तसर मुलाक़ात में बि शाह साहब उदासीअ खे भाकुर में भरींदे चयो हो, कंहिं वटि अचूं महमूद साहब, यारड़ो त वियो। ऐं संदसि उन ॻाल्हि ते मूंखे अलाए केतिरो अरसो पहिरीं जी उहा मुलाक़ात यादि आई हुई, जॾहिं समय जे साहब हुजत सां पंहिंजे मख़सूस अंदाज़ में लाॾ कंदे चयो हो, छॾियो शाह साहब, तव्हां त बसि अजायो सिंधी ड्रामनि खां मुंहुं मोड़े विया आहियो। ऐं हैरतुनि जा दरवाज़ा खोलींदे शाह साहब चयो हो, मूं किथे मुंहुं मोड़ियो आहे, भला जेको घुराईंदो ई कोन त मां छो ईंदुसि। ॾिसो, अॼु अव्हां घुरायो आहे त मां हाज़िर आहियां। जेकॾहिं सुभाणे तव्हां न हुजो, मतिलबु ही कमु छॾे को ॿियो कयो त मां को ईंदुसि छा। मुंडीअ ते टिक जियां हिकदमि ॻाल्हि ते ॻाल्हि चढ़ी वई हुई। लहंदड़ सिज वधंदड़ पाछा जो स्क्रिप्ट संदसि हवाले कयो होसीं, ऐं छा त कमाल परफॉर्मेंस ॾेई हिन ड्रामे खे सदाबहार बणाए छॾियो। शख़्सियत जो वक़ार ऐं लबो लहजो संदसि ज़ाती सरिश्त में शामिल हुआ। शाह साहब खे ख़बर हूंदी हुई त कुदरत खेसि किथे रखियो आहे, ऐं उन इदराक खां पोइ हिन कॾहिं बि उहा ॾाकण हेठि लहणु न घुरी। हिकिड़े सुपर स्टार जी हैसियत माणण खां पोइ हू आख़िरी घड़ीअ ताईं उन ते क़ाइमु रहियो। विच वारे अरसे में संदसि बेइंतहा थोल घणनि खे परेशान करे छॾियो। पंहिंजी ख़राबु सिहत ऐं बेडोली थींदड़ जिस्म जे करे हू परेशान बि रहंदो हो। ऐं छाकाणि त मां बुनियादी तौर ते हिकिड़ो डॉक्टर आहियां त साईं मूंसां बि अनेक मशवरा कंदो हो। हिकु ॿ दफ़ो ईअं बि थियो जो मूं खेसि कुझु माहिरनि जी मुलाक़ात लाइ रेफरेंसिस बि ॾिना, पर उहे सभु हासिलु करण खां पोइ हू वरी बेफ़िक्रो थी वेंदो हो। संदसि अंदर में मौजूदु इत्मीनान वरी ओतिजी ईंदो हो, वरी सिहत मोटंदी हुई, बेफ़िक्री वरी खुली खेॾंदी हुई। पंहिंजे कम जे मयार ते शाह साहब का बि मफ़ाहिमत कान कई। अर्ज़ु कयुमि न त जिस्म बेडोलो थियणु लॻो त संदसि चहिरो कमाल थी वियो। वॾा वॾा डायरेक्टर्स सिर्फ़ु संदसि चहिरे ते कैमरा रखण खे कमाल सम्झंदा हुआ। मुतहरिक नज़रुनि खां संदसि किरदार खे बचायो वेंदो हो, ऐं पंहिंजे चहिरे जे हवाले सां जज़्बनि जे इज़हार में त हू अज़ल खां कमाल रखंदड़ हो। पंहिंजे जिस्मानी हालत खां बाख़बर रहंदे हिन इज़हार जी महिनत वधाई ऐं ख़ाली उन हिकु ख़ासियत जे करे सदाईं टॉप ब्रेकेट में रहियो। पंहिंजे स्क्रिप्ट जी अदायगी ऐं जज़्बनि जे इज़हार जी गरजाणीअ जी महिनत खेसि सदाईं अॻु रखियो, ऐं जिस्म जे इज़ाफ़े वाद संदसि बुकिंग खे कॾहिं बि डिस्टर्ब न कयो। यादि अचे थो, राति जो 12:15 बजे हिन जी फ़ोन आई हुई। असीं ॻोठाणा माण्हू जल्दी सुम्हण जा आदी, इतफ़ाक़ सां घिंटीअ ते मां पाण जाॻियो हुउसि। तंहिं ज़माने में मोबाइल अञा एॾो आम जाम न हूंदो हो। फ़ोन खयुमि त शाह साहब लाइन ते हो। नूरी जाम तमाचीअ जी 7वीं क़िस्त ऐं हिकिड़ो डायलॉग हुयो जेको खेसि सम्झ में न पिए आयो। ॻाल्हि में का बि बिछांगी कान हुई, सिधो सिधो जुमिलो हो, ऐं उहो खेसि उन करे सम्झ में न पिए आयो जो पाण सम्झाई पए त मुंहिंजो किरदारु उहो जुमिलो नथो ॻाल्हाए सघे। हाणे बहस थी वियो। उन महांगे फ़ोन जे महांगे ज़माने में असीं को 40 मिंट गुफ़्तगू कई, ऐं नेठि मूं उहो जुमिलो मटाए लिखायोमांसि। इतफ़ाक़ उहो थियो त उन मटियल जुमिले जो तत्व बि अॻूणे जुमिले जहिड़ो ई हो, जंहिं ते पाण खिलंदे चयाईं, ज़ोरावर आहियो, नेठि पंहिंजी मञायव।
पर ॻाल्हि आहे त ही लफ़्ज़ जेके हिननि नवनि जुमिलनि में आहिनि उहे लफ़्ज़ मुंहिंजो किरदारु ॻाल्हाए सघे थो। अॻूणा उन जे वाता न ठहंदा। ही सभु दौरे जदीद में हिकिड़ो ख्वाबु लॻे थो, जिते ड्रामो ऐं उन सां लाॻापियल खे रुॻो तकड़ आहे त बसि सीन्स रिकॉर्ड थी एडिट थियनि ऐं प्ले हले। उते ईअं ज़रे पुर्ज़े जी सोच अहिड़ा लेजेंड्स ई रखी सघनि था। शाह साहब तमामु जल्दी रुसी वेंदो हो। परचण लाइ त परची बि जल्दी वेंदो हो, पर संदसि रुसामू ॼण नक ते वेठल हूंदो। का बि ॻाल्हि संदसि मिज़ाज जे ख़िलाफ़ु थी त हिकिड़े अजीब माठ खेसि जकड़े वठंदी हुई ऐं सभिनी जो साहु सुकी वेंदो हो। संदसि वजूद में हसासियत जो अहिड़ो त अजीब पैमानो हो जो कंहिंखे विरले ई नसीब थी सघे थो। लहंदड़ सिज जे हिकिड़ी सीन करण खां पोइ खेसि अलाए छा थियो जो टेको के करण खां पोइ हू लाॻीतो अधु कलाकु रोंदो रहियो। समेजे साहब सेठ तां ॿियनि खे मोकिले छॾियो हो ऐं पाण बि शाह साहब खे परचाईंदे रोई वेठो। साइण नूरुल हुदा शाह जे ग़ुलाम करण खां पोइ संदसि कमु मुंहिंजे हिसे में घणो आयो, जेतोणीकि उन खां पहिरीं हिन जूणे जे साहब ऐं ॿियनि जे बि कुझु तहरीरुनि में रंग भरिया हुआ। पाण ते संदसि उन एतबार लाइ मां सदाईं थोराइतो रहियुसि ऐं पंहिंजे आख़िरी साह ताईं थोराइतो रहंदुसि। हिकिड़ो वॾो परफॉर्मर रुख़सत थियो आहे। संदसि कद बुत जी कच्छ घणा ॼाणनि था। संदसि ज़ाती लमन जी ख़ुशबू मां कुझु अक्स हिननि काग़ज़नि ते मुंतक़िल थिया आहिनि। कंडियारे जो लाडलो सैद कराचीअ में आरामी थियो आहे। असां सां गॾु संदसि लाड कोड अव्हां ते बि हक़ रखनि था। खेसि कुझु पढ़ी मोकिलण वारो तोहफ़ो ॾियणो न विसारिजो। मौलाए कुल जलशानहू संदसि मरकद खे आसूदो रखे। आमीन। नूरी जाम तमाचीअ में जाम नूरीअ ॾांहुं निहारे हिकिड़ो जुमिलो चवे थो, दुनिया जे आसमान ते अनेक सितारा आहिनि, पर पंहिंजी पूरी तमन्ना यकीन खे गॾाए असीं अव्हांखे उहो चवण था घुरूं नूर ख़ातूं त उन ई आसमान ते असां अव्हां जे मुहबत ऐं वफ़ा जे रोशन सितारे जहिड़ो को बि तारो नाहे ॾिठो। अॼु दिलि चवे थी शाह साहब लाइ उहो जुमिलो हीअं लिखिजे, परफॉर्मेंस जे आसमान ते अनेक सितारा आहिनि, पर पंहिंजी पूरी तमन्ना ऐं यकीन खे गॾाए असीं सभु अव्हांखे उहो अर्ज़ु करण था घुरूं क़िबला शाह साहब त उन ई आसमान ते अव्हां जे कमाल परफॉर्मेंस जे रोशन सितारे जहिड़ो को बि तारो न आहे। छपियल आचर 20 नवंबर 2007 ईस्वी। सियासतदान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। अदी गड़ी खुदा बख़्श जी नरम मिटीअ जे तहनि में गुलाबनि सां ढकियल आख़िरी मरकद में बाबा जो भाकुर कीअं लॻे थो। उहो अज़ीमुल शान पीउ जंहिंखे 29 साल अॻु जुदाईअ जे घड़ीअ में तूं छुही बि कोन सघी हुईं। हिननि घड़ियुनि में हुन तोखे कीअं न दीवाननि वांगुरु छातीअ सां लॻायो आहे। उहो आलमी मर्तबत क़ाइद जेको सियासी बसीरत त खणी कमाल रखंदड़ हो, पर गॾोगॾु हिकु वालिद बि त भरपूर हो। तंहिं लाइ तोखे छॾण ऐं वरी वापसि वराइण जो तजुर्बो केॾो न कमाल हूंदो। अदी तो जहिड़े आलमी वजूद खे तूं चई मुखातिब थियणु अणसूहूं लॻे थो, जिते सभु मोहतरमा खां घटि नथा ॻाल्हाइनि ऐं तव्हां चवंदे बि संदन हिमतूं हर हर मेड़ाका कनि थियूं। उते ई पागल चरियो नादान नंढो भाउ कीअं हुजत मां तूं थो चवे, पर ख़ाली ही अकेलो नाहे, अहिड़ा हज़ारे ॿाहिरि उहा हुजत साण खणी हलनि था, छाकाणि त हिननि खे मोहबतुनि जो महराज तो ॾिनो आहे ऐं ईअं उन अंदाज़ में मोकिलाए त तो अञा बि सभिनी खे वधीक वेझो करे छॾियो आहे। अञा वधीक ॻाल्हियुनि करण खां पहिरीं उहो चवणु बिन अहम आहे त इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। धणी जल शानहू जे फ़ैसिले खे क़बूल करिणो आहे। तूं रुख़सत थी चुकी आहीं ऐं ॿियनि खे यकीननि पंहिंजे पंहिंजे वारे ते ई जहान छॾिणो आहे। मिटीअ जे हर पिनोड़े खे आख़िर बि त मिटीअ सां मिलणो ई आहे। दुनिया खसारे जी जाइ आहे भेण। ही त बसि
पोख ई पोखणी आहे, लुणण जो जहान त ॿियो आहे। उहा ॻाल्हि तमामु घटि माण्हुनि खे सम्झ में अचे थी, ऐं वरी जन खे सम्झ में अचे थी उन्हनि खे उहो सभु सम्झंदे सम्झंदे वरिह लॻी वञनि था। तुंहिंजो वालिद मोहतरम क़ाइदे अवाम हिकु ज़हीन तरीन वजूद हो, उन राज़ खां हू वाक़िफ़ हो, ऐं हाणे सम्झ अचे थी त पंहिंजे मुख़्तसर साथ में उन तोखे बि ख़ूब सम्झाणियूं ॾिनियूं। तॾहिं तव्हां ॿई सदाईं रहंदड़ वारे दारुल बका लाइ एतिरी तयारी कई, एतिरो कुझु पोखियो, उहो सॼो समर कठो कयो जेको अव्हां खे ॿिए जहान में भरपूर नमूने कमु अचे। असां जहिड़ा अलाही केतिरा वजूद भेण उन्हनि सभिनी मरहलनि खां नाआशना हूंदा आहिनि जिन खे सियासत चइबो आहे। ज़ाती तौर ते हिननि सिटुनि में उहो इक़रार करणु घुरां थो त सियासत जो सीन सम्झण बि बे इंतिहा ॾुखियो थो लॻे। न कॾहिं को जलसो जुलूस ॾिठो आहे, न को मेलो ठेलो। सच उहो ई आहे, ऐं जेको बि पढ़ंदो सो खिलंदो ज़रूरु, पर ॻाल्हि त आहे न। हाणे जंहिं माण्हूअ कॾहिं को सियासी प्लेटफार्म न ॾिठो हुजे, जंहिंखे कंहिं नारे वग़ैरह जी सुध न हुजे, तंहिंखे उहा हसरत हुजे त कीअं बि करे शहीद भुट्टो जी तस्वीर ज़रूरु हथु कजे। उहा तस्वीर जेका साह सां सांढे रखिजे, जेकॾहिं लाइब्रेरी हुजे त उते कंहिं रोशन जारे में किताबनि जी दुनिया जहान जे हर कुंड कुड़च खां वाक़िफ़ कंदड़ भुट्टो ज़रूरु मौजूदु हुजे। भुट्टो जेको हिन मुल्क जे अणपढ़ियल अवाम लाइ हिकु खुलियल किताब हो। उहो नौजवान नसुल जेको तुंहिंजे आवाज़ जी गूंज में वॾो थियो आहे, शायदि उहो नथो ॼाणे त किताबी तौर ते अणपढ़ियलनि, नंढी हैसियत वारनि माण्हुनि ऐं आम अवाम वटि सम्झ जो जेको दरियाउ हाणे बंदि आहे, उहो कूज़ो खेनि ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾेई वियो। उहो ई भुट्टो जंहिं पंहिंजे पुठियां तोखे उन राह जी अणांगे सफ़र लाइ चूंडियो हो। 29 साल पहिरीं ॾांहुं वरूं था अदी। सुखे सताबे ठाहींदड़ मुल्क जे चूंडियल वज़ीर आज़म खे जॾहिं राति विघे जहान मां रुख़्सत कयो वियो हो ऐं घिटियुनि माठ जी चादर पहिरी हुई त सुॾका सीननि में जकड़िजी विया हुआ। हाणे जॾहिं कुंड कुड़च ढकरूं थी ॾिए त लॻे थो त उहो ग़म बि ताज़ो थी निकितो आहे। विसायल चुल्हियुनि जा टांडा ॼण विच वारे अरसे में ॿरिया ई कोन्हनि। उन्हनि मथां वक़्त जे उछलायल पाणीअ रुगो दर्द जा दूंहां कढिया आहिनि। उन्हनि दूंहनि वरी अखियुनि जे आलाण खे जाॻायो आहे। 29 सालनि में नेण खिलिया घटि आहिनि, रतु घणो रुना आहिनि। हिननि सातुनि में तोसां गुफ़्तगू कंदे अदी कलम बार बार बीहजी थो वञे, दिमाग़ ख़ाली थो लॻे, बेरब्त शयूं ॼण ताल कढंदियूं हुजनि। सभु सम्झ में अचे थो। उहो बि ॼाणा थो त मुंहुं सां मरंदो को बि नाहे। उहा बुख जेका कुझु देरि लाइ झीणी थी आहे वरी लॻी वेंदी। कार जहान वरी शुरू थी वेंदो। हुल हंगामा, नारा शारा, शादियूं मुरादियूं सभु वरी थी वेंदा। न हूंदीअ त तूं। ऐं उहा बि ॼाण अथमि त तुंहिंजी ग़ैर हाज़िरीअ में यकीननि कंहिं न कंहिं ते उहा सॼी ज़िम्मेवारी बि अची वेंदी। हाणे उहा निभाए सघे या न उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उहा पक त हर को रखे थो त उहो बेनज़ीर थी न सघंदो। हयातीअ में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी अजीब आहे अदी, कंहिं वॾे घाटे वण जी छांव हेठां नंढा ॿूटा निसरी न आहिनि सघंदा। हाणे उन्हनि लाइ सबबु खणी कहिड़ो बि हुजे, उहो सभु ईअं ई थिए थो। पर हिकु वॾे पीउ जी छांव हेठां तुंहिंजे वजूद जे ॿूटे पाण कमाल जो संभालियो, एतिरे हद ताईं जो उन कदावर वण जे कपजण खां पोइ तो वरी पाड़ूं मज़बूत कयूं ऐं पंहिंजो कदु ऊचो कयो। जेकॾहिं तुंहिंजे वजूद जो वण क़िबला वालिद जे वण खां मथे थी न सघियो त बि उन जे लॻभॻि त पुॻो आहे। अदी हाणे उहो सभु त सियासी तज्जा निगार ई सम्झी सघनि था। हीअ त हिकु आम माण्हूअ जी सोच आहे। शहादत खां कुझु ॾींहं पहिरीं कराचीअ जे हवाई अॾे ते KTN सां ॻाल्हाईंदे तो चयो हो, मूंखे वॾी ख़ुशी आहे त अॼु मां पंहिंजी धरतीअ ते लथी आहियां। त उहो सभु ॿुधंदे तुंहिंजे बहकंदड़ मुख साण ॿिया बि हज़ारे चहिरा महकी उथिया हुआ। तो मुल्कियो पे
त आवाम टिड़ियो पिए। कंहिंखे बि अंदाज़ो कोन हो त गुलाबी मुख खे कुझु ई ॾींहंनि में गुलाबनि जे ढेर हेठां आरामी थियणो आहे। पंहिंजे वालिद जे लाॾाणे, पंहिंजे वालिद जी लाडली पिनकी ईअं ख़ुशबू बणिजी वेंदी, पर छाकाणि त अज़ल अबद जे किताब में सभु अॻु में ई लिखियलु हूंदो आहे, उहो सभु ईअं थियणो हो। हिकु आशिक़ पीउ भाकुर में भरण लाइ केतिरो इंतज़ारु करे हा। लाहौर जी अदालत में पंहिंजे आख़िरी तारीख़ी बयान जे आख़िर में मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद हिकु सिट चई हुई, जेका हर हर कननि में गूंजे थी। भुट्टे साहब अदालत खे मुखातिब थींदे चयो हो, दर्दांदी मारी दिलड़ी अली ले। अॼु वक़्त खे मुखातिब थींदे उहा ई सिट सम्झ में अचे थी। असां जहिड़नि मजूलनि खां नाराज़ न थिजांइ अदी, असीं बेवकूफ़ सिको राइजुल वक़्तु नथा ॼाणूं। उहे फंद फेरा असांखे नथा अचनि भेण। असांजो न कंहिंसां मुखालफ़त जो हिसाब आहे, न मुआफ़क़त जो तालुक। असांखे त बसि उहा ख़बर आहे त जीअं सॻियुनि भेनरुनि जो ॾुखु सीनू जकड़ींदो आहे, ईअं ई तुंहिंजे जुदाईअ जो ग़म बि वकोड़े वियो आहे। अॼु दिलि चवे थी त अदी, अदड़ी, जीजल, अमड़, आई, दादा ऐं उहे सभु ख़िताब जेके घरनि में भेनरुनि खे ॾिना वेंदा आहिनि, तुंहिंजे नां कजनि। ऐं जीअं भेनरुनि जी रुख़सत थियण ते संदन हथ वठंदड़नि खे वेनती कबी आहे त साईं ॾाढे लाॾ कोॾ सां पालियल आहे असांजी न्याणी, उन जी पारत अथव। ईअं ई धणीअ मिठे खे अर्ज़ु कजे त रब पाक खेसि बहितर खां बहितर जाइ ॾिजांइ, संदसि पोरियो क़बूल कजांइ ऐं खेसि जन्नतुल फिरदौस जे आलीशान बाग़नि में रखजांइ। उहो गुलाबी आहे ऐं गुलाबनि में ई संदसि जाइ सुंहे थी। मुंहिंजा रब तूं मालिक आहीं ऐं उहो सभु त तूं बहितर ॼाणी थो। असांजो अर्ज़ु क़बूल कजांइ, आमीन। छपियल आचर 30 डिसंबर 2007 ईस्वी।